शहदाद कोट खां रिपोर्ट कर रहा है गुलजार मंचाडियो। मिनहाजुल कुरान इंटरनेशनल के सदर प्रोफेसर डॉक्टर हुसैन मुहियुद्दीन कादरी चयो आहे त क़ाइद तारीख़ शेखुल इस्लाम डॉक्टर मोहम्मद ताहिरुल कादरी सॼी दुनिया में इस्लाम जो पुरअमन चेहरो पेश करे उहो साबित कयो त इस्लाम अमन जो दीन आहे ऐं मुसलमान कॾहिं बि दहशतगर्द नथा थी सघनि। इहो ई सबबु आहे जो पंहिंजनि खां अलावा ग़ैर बि उन जी कोशिशुनि जी तारीफ़ करण ते मजबूर थिया आहिनि। सिंगापुर के प्रोफेसर रुहन गोना रत्ना क़ाइद तहरीक जे उन कोशिश ते इज़हार ख़्याल कयो आहे त 21वीं सदीअ में इस्लाम ऐं मुसलमान जी इज़त ऐं तहफ़ुज़ लाइ हिन सां वधीक बि कंहिं कमु न कयो आहे। तहरीक मिनहाजुल कुरान सिंध जे सूबाई सेक्रेटरी इंफॉर्मेशन दीदार अली सुमरो सां ॻाल्हाईंदे मिनहाजुल कुरान जे सदर डॉक्टर हुसैन मुहियुद्दीन कादरी चयो त सिंगापुर के प्रोफेसर रूहन गवाना रत्ना क़ाइद तारीख़ डॉक्टर ताहिरुल कादरी जी ख़िदमतुनि खे साराहींदे चयो त शेखुल इस्लाम डॉक्टर मोहम्मद ताहिरुल कादरी 21वीं सदीअ जे अज़ीम आलमनि ऐं स्कॉलरनि मां हिकु आहे। इस्लाम ऐं मुसलमाननि जी इज़त ऐं हिफ़ाज़त लाइ हिन खां वधीक कंहिं बि कमु न कयो आहे। हिन तरफ़ां दहशतगर्दी ऐं ख़ुदकश धमाकनि ख़िलाफ़ फतवा सां मज़हब इंतहा पसंदी जे ख़ात्मे ऐं इंतहा पसंदनि खे सिधे रस्ते ते आणण में वॾी मदद मिले थी। डॉक्टर हुसैन मुहियुद्दीन कादरी वधीक चयो त क़ाइद तारीख़ शेखुल इस्लाम डॉक्टर मोहम्मद ताहिरुल कादरी जी सरपरस्ती में मिनहाजुल कुरान डेनमार्क खे हिकु तमामु वॾो एज़ाज़ हासिल आहे त उन डेनमार्क जे हुकूमत मुज़ाकरात सां कया जंहिंजे नतीजे में डेनमार्क हुकूमत क़ुरान पाक खे साड़ण वारे अमल खे ॾोहो करार ॾिनो ऐं उन ते कानून पिणु जोड़ियो। अल्हम्दुलिल्लाह डेनमार्क में क़ुरान पाक जी तौहीन जा वाक़िआ पेश अचणु बंदि थी विया आहिनि।